नाज़रीन रखण में बिजली जी हथरादू लोड शेडिंग आवाम जो जीअण जंजाल करे छडियो। बिजली जी बंदिश सबब कारोबारी निज़ाम ठप थी वियो, जंहिं करे पोहरियत तबको सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। उन्हीं हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शकील धारे जो। जी शकील जी ॾखण शहर में मुसलसल 2 ॾींहंनि खां बिजली बंद है, जंहिं सबब हितां जो कारोबारी जो निज़ाम है वो धरम भरम लगो पियो है। उन हवाले से शहरनि ऐं जेको आहे दुकानदारनि खां वीचार वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। रोज़गार सफ़ा ठप थी विया आहिनि। तक़रीबन 48 घंटा थी चुका आहिनि त हिन महिल ताईं बिजली माना आई कोन्हे। हूअं भी बिजली 48 घंटनि खां पहिरियां भी माना 24 घंटनि में 6-7 घंटा मथे पिया ॾियनि। उहा 6-7 घंटा ॾियणु बंदि करे छॾी अथऊं। ॿियों 3 ॾींहुं आहे कारीगर वीचारा वांदा वेही सॼो ॾींहुं हलिया था वञनि। लाइट ही ना बिजली सवा धंधा असांजा बंदि पिया आहिनि। ॿियो 3 ॾींहं लाइट बोरान लगो पिया। लाइट ठहियल भी आहे, पोइ भी चवनि था जेका तारूं वग़ैरह किरियूं पियूं आहिनि। बस वध में असां ईअं चवंदासीं त बिजली असांजी हलाई वञे। बिजली कोन्हे साईं, ॾाढो बिजली सवा परेशान आहियूं। धंधा रोज़गार सफ़ा डाउन थी आहिनि। कोई गिराको जेको कमु अचे तो वापसी हलियो तो वञे। गरीब माण्हू बिजली सवा ॾाढो असां परेशान थी आहियूं। 48 कलाक थिया आहिनि, वापदा जी का ख़बर न आहे, ज़ाहिर न आहिनि। 2 ॾींहं बेरोज़गार वेठा आहियूं। कारीगर सुबुह आया आहिनि, गरीब वेही वेही हलिया था वञनि। शाम जो रोज़ी नथी थिए, परेशान आहियूं। हाणे कमाई थी त मसाल जा बिल बिजली जा बिल काॾो ॾींदासीं असां। हितां जा जेके माण्हू वॾो मतिलबु डर पिलाइण जे हुन सोचे रहिया आहिनि। बिजली 24 कलाक बंदि आहे, कारोबार हले नथो, माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हे जेको नओं जेको आहे SD आयो आहे बाबर भुट्टो, इन ते जेको आहे अंत आणे छॾियो आहे। जी तव्हां शहरनि ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त मुसलसल जेको 48 कलाक खां बिजलीअ जी लोड शेडिंग सबबि सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ऐं कारोबारी माण्हुनि जो चवणु आहे त मुसलसल जेका बिजली बंदि हुजण करे कारोबार जेको आहे ठप थी वियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिजली बहाल करे ऐं बेचैनी ख़तमु कई वञे।